साफ़ी जी जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, अॼु फ्रंट पेज ते सभ खां पहिरीं वॾी ऐं अहम ख़बर शामिल कंदासीं त केनिया में सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ खे क़तल कयो वियो आहे। केनिया जेको स्टेटमेंट जारी कयो आहे उन जो चवणु आहे त वाक़ियो जेको आहे मुबैना तौर ते हिकु चेक पॉइंट ते पेश आयो ऐं उन चेक पॉइंट ते उन्हनि का भञकड़ी कई, जंहिंजे नतीजे में केनिया जी पुलिस जेको आहे नायरोबी जे वेझो सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ खे गोली हणी करे निशानो बणायो। सो इन ते तमामु दुख ऐं अफ़सोस जो इज़हार सहाफ़ी बिरादरी भी करे रही आहे। पाकिस्तान जो फॉरेन मिनिस्टर साहब हुजनि या PM साहब हुजनि, उन्हनि जे पारां बि इन शइ जी मज़म्मत जो इज़हार कयो वियो आहे, दुख ऐं अफ़सोस जो, त हू अरशद शरीफ जे ख़ानदान सां हिन ॾुखे वक़्त में गॾु आहिनि। पर हाणे ॾिसणो इहो पवंदो ऐं ॿियो तासुर बि जेको आहे मुख़्तलिफ़ हिन वाक़े मां ॾिनो वञे पियो। थोरी देरि अॻु PTI जे अॻवान अली ज़ैदी साहब इहो फरमाए रहिया हुया त जेको आहे हुननि खे अॻु में ई इन शइ जो ख़तरो हुयो अरशद शरीफ जी ज़िंदगी खे। सो वधीक जमाली साहब इन ख़बर खां असीं शुरूआत करे वठूं था ऐं पोइ जेके सियासी मैदान में ख़बरूं हलनि पियूं इमरान ख़ान साहब जी नाअहली आहे या कुझु ॿियूं ख़बरूं बि आहिनि बोर्ड जे हवाले सां, उहे प्रोग्राम में शामिल कंदासीं। पर जमाली साहब, शुरूआत जेको इन ख़बर खां अफ़सोसनाक ख़बर खां करे वठूं पिया। ॾिसो, इन अरशद शरीफ जे वाक़े जी जीअं ई इतला पाकिस्तान जे सहाफ़ियुनि खे मिली त मां सम्झां थो सॼे पाकिस्तान जे सहाफ़ियुनि में हिकु ॾुख ऐं सदमे जो माहौल क्रिएट थियो ऐं इन ते अॼु पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी अपील ते सॼे मुल्क में मुज़ाहिरा थी रहिया हुआ। हींअर मां पाण बि हिकिड़े मुज़ाहिरे मां ई हिते अची रहियो हुउसि जेको कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि हो। अरशद शरीफ यकीनन पाकिस्तान जो हिकु सीनियर एंकर पर्सन हो ऐं हुन न सिर्फ़ु नेशनल मीडिया में बल्कि इंटरनेशनल मीडिया जे कई इदारनि में रिपोर्टिंग जा फ़राइज़ अंजाम ॾिना ऐं जंहिं तरीक़े सां इहो वाक़ियो पेश आयो आहे ऐं नाइजेरियन पुलिस जेको पंहिंजो स्टेटमेंट ऑफिशियल इशू कयो आहे त इहो सम्झ खां थोरो सो ॿाहिरि आहे असांजी त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चेक पोस्ट पुलिस जी खे क्रॉस करे बि थो त तरीक़ो ऐं इंटरनेशनल लॉ बि इहो ई आहे त पहिरियों हुनजी गाॾी जा टायर बस्ट कया वेंदा, को सिधी गोली कंहिंखे न हणी वेंदी आहे ऐं इहो सॼो दुनिया में न इहो सॼी दुनिया जो कानून आहे त उनखे रोकण जे लाइ अॻु बि उनजी गाॾी खे डिस्टर्ब कयो वेंदो आहे। पर बदकिस्मती सां जेकी असां वटि रिपोर्ट आहे, छो जो इहा इब्तिदाई रिपोर्ट आहे ऐं इन रिपोर्ट ते काफ़ी सारा अभाम बाक़ी आहिनि, इन करे ई PFU जे इंटरनेशनल फेडरेशन यूनियन ऑफ जर्नलिस्ट खे रिक्वेस्ट कई आहे त इन हवाले सां UN खे दरख़्वास्त करे को कमीशन जोड़ियो वञे त जीअं असल हक़ीक़तूं न सिर्फ़ु पाकिस्तान जे अवाम में बल्कि दुनिया में जिते IF जे जा 6 लख सहाफ़ी आहिनि जिन सभिनी में मां सम्झां थो तशवीश जी लहर दौड़ियल आहे, उन्हनि सभिनी खे बि उन रिपोर्ट खां पोइ मुतमिन करे सघिजे त वाक़ई इहो को हादसाती वाक़ियो हुयो या इहा का साज़िश हुई। जेके कनेक्ट कया वञनि पिया त हुननि खे ऑलरेडी को मौत जो ख़तरो हुयो, ज़िंदगी खे ख़तरो हुयो, जीअं अली ज़ैदी PTI जा अॻवान थोरी देरि अॻु में इहो चई रहिया हुया, त छा ईअं वाक़ई में अहिड़ो कुझु हुयो? ॾिसो, PTI जो त कम ई हमेशह ग़लति बयानी करणु आहे ऐं मुख़्तलिफ़ वाक़िअनि खे उन्हनि सां ॻंढणु आहे। त अरशद शरीफ खे मां नथो सम्झां त इन क़िस्म जा को मौतमार धमकी बि मिलियल हुई या इन क़िस्म जो वाक़ियो पंहिंजी मर्ज़ी सां पाकिस्तान मां वियो हुयो ऐं पेशावर एयरपोर्ट तां हितां वियो हुयो, छो जो हुनजे वेयर अबाउट जे बारे में ई कंहिंखे ख़बर कान हुई। उहो त ज़ाहिर आहे उनजे पंहिंजे मिटनि माइटनि खे ई ख़बर हूंदी। बाक़ी जेकॾहिं मां सहाफ़ी बिरादरी जी ॻाल्हि कयां त घटि में घटि सहाफ़ियुनि खे त इहा ख़बर न हुई त हू कहिड़े मुल्क में आहिनि ऐं छो जो केनिया पुलिस जेकॾहिं ॾिसो इहो को ॿिए तरह जो दहशतगर्दी जो वाक़ियो हुजे हा त उन ते असांजो रिएक्शन कुझु डिफरेंट हुजे हा, पर केनिया जी पुलिस इहो तस्लीम कयो आहे त पुलिस जी गोली सां हुनजी शहादत थी आहे। त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो गैर मुल्क आहे जंहिं करे असां पाकिस्तान हुकूमत खे बि चयो आहे त उहो पंहिंजी वज़ारत ख़ारजा खे चई करे ऐं हितां बि भले का तहक़ीक़ाती टीम जोड़े ऐं केनिया मोकिलियो वञे त जीअं उतां जी पुलिस सां वाक़िअनि जो पूरो तफ़सीली जाइज़ो वठी ऐं हिकिड़ी रिपोर्ट सहाफ़ी बिरादरी खे प्रोवाइड कई वञे त जीअं उन रिपोर्ट मां जेकॾहिं सहाफ़ी बिरादरी सेटिस्फाई नथी थिए त ज़ाहिर आहे त सहाफ़ी बिरादरी इन जी तहक़ीक़ात जो मुतालबो काफ़ी ॿियनि जॻहनि ते कंदी ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त इन वाक़े जे अंजाम ताईं पहुचूं त आख़िर इहो वाक़ई को हादसो हुयो या उनजे पुठियां को का गहरी साज़िश हुई, ॿी कहाणी हुई। बिल्कुलु, ऐं असांजी हुकूमत खे बि जेको आहे इन हवाले सां का कमेटी जेको आहे जोड़णु खपे ऐं तहक़ीक़ाती
बाक़ाइदा जेको आहे तहक़ीक़ात थियणु खपे, छो त हिन जेके तासुर मुख़्तलिफ़ अची रहिया आहिनि उन्हनि ख़बरुनि उहे ख़बरूं बि जेको आहे दॿिजी वञनि, छो त फेक ख़बरूं ऐं इनफैक्ट इहे ख़बरूं बि हलनि पियूं त जेको आहे हुननि जी डेथ बॉडी जेको आहे उहो उन चेक पॉइंट खां 78 किलोमीटर्स परते ॾिठी वई। सो बहरहाल तमामु ज़रूरी आहे त हिन जी शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन थियणु खपे। बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं त जमाली साहिबु असीं शामिलु कंदासीं त पोएं हफ़्ते जी जेकी वॾे में वॾी ख़बर असीं चऊं सियासी मैदान मां उहा इहा आहे त इमरान ख़ान खे इलेक्शन कमीशन 5 सालनि जे लाइ नाअहल कयो वियो। उनखां बाद में इमरान ख़ान साहिबु यश इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज बि कई। सो जमाली साहिबु हिन वक़्तु चलो नाअहल थी विया हू 5 सालनि जे लाइ, पर हिन वक़्तु बहस हली रही आहे, डिबेट हली रहियो आहे त छा हू इमरान ख़ान साहिबु पार्टी चेयरमैन आहिनि, उन खां अलावा छा हू इलेक्शन कॉन्टेस्ट करे सघंदा या न। अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट चई छॾियो त इहो एॾो वॾो मसइलो न आहे, तव्हां इमरान ख़ान चाहे त हू इलेक्शन बि विढ़ी सघे पियो, पर ॿिए तरफ़ असीं तव्हां खां बि ॼाणणु चाहियूं था त छा क़ानूनी हवाले सां इहो सभु सही दुरुस्त ॻाल्हि आहे, मतिलबु ऑल ओके ऑल सेट, का वॾी ॻाल्हि कोन्हे का नाअहल थियणु। ॾिसो, इमरान ख़ान जंहिं इशू ते नाअहल थियो आहे त उहो हिकु सऊदी शहज़ादे यानी प्रिंस जेको आहे उन हिकिड़ी घड़ी हिनखे तोहफ़तन ॾिनी हुई ऐं तोशाखाना मां उहा घड़ी हुन प्रॉपर तरीक़े सां ख़रीद करण खां अॻु में ई उन घड़ी खे सेल करे छॾियो ऐं उन सेल मां ईंदड़ आमदनी जो कुझु हिसो उन तोशाखाना में जमा करायो ऐं बाक़ी जेको आहे उन पाण वटि रखियो। त ज़ाहिर आहे इलेक्शन कमीशन सभु डॉक्यूमेंट्स ॾिठा हूंदा, उन खां पोइ इन क़िस्म जो फ़ैसिलो कयो आहे। बाक़ी जेकी तव्हां 5 साल नाअहली वारी ॻाल्हि कई त छो जो अञा ताईं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऑफिशियली जेको आहे पंहिंजो ऑर्डर जारी न कयो आहे, मुख़्तसिर फ़ैसिलो बि जारी कान थियो आहे। हीउ सिर्फ़ु उहो आहे जेको हुननि अनाउंस कयो आहे। हाणे जेसि ताईं इहो तफ़सीली फ़ैसिलो अचे न त असांखे इहा ख़बर न आहे हिन वक़्त ताईं त उहो 5 साल लाइ थींदो या हिकिड़ी जंहिं सीट ते सिर्फ़ु 20 सीट थींदो। असल में उन्हनि खे त दिलि जो चोर हूंदो आहे ऐं हू चाहींदा आहिनि त हर शइ खे पॉलिटिसाइज़ बि कजे ऐं अदालतुनि खे बि विच में जेको आहे उन्हनि जो वक़्तु बर्बादु कजे। जेसि ताईं अञा ताईं उनजो फुल डिसीशन साम्हूं आयो ई कान्हे तेसि ताईं उहो चैलेंज कहिड़ी ॻाल्हि खे करणु विया हुआ। अॻु में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजो तहरीरी त हू जेको तहरीरी अॻु में पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि कयूं तोशाखाना वारी, त अॻु में तोशाखाना वारे मामले में पहिरियों उनजो तफ़सीली फ़ैसिलो अची वञे त उन में वर्डिंग छा लिखियलु आहे, छो जो हींअर त कया सारा आयूं आहिनि न, छो जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिर्फ़ु मुख़्तलिफ़ फ़ैसिलो ॾिनो त हिनखे जेको आहे डी सीट कयो वियो आहे। बाक़ी नाअहली ऐं 5 साल या 10 साल या 1 साल या ही टेन्योर या अॻिलो टेन्योर अञा ताईं असांखे इन बारे में का ख़बर कान्हे। जेके व्हाट्सअप ग्रुपनि ते इहे ख़त हली रहिया आहिनि छो जो उन्हनि जी ऑथेंटिकेशन कुझु बि कान्हे ऐं इलेक्शन कमीशन अञा उहा जॾहिं जारी न कयो आहे त उन ते असां एतिरो बहस नथा करे सघूं। जॾहिं सॼो तफ़सीली फ़ैसिलो ईंदो त यकीनन उन ते ॻाल्हाईंदासीं। अञा बिल्कुलु बि क्लियर न आहे, काई बि शइ क्लियर न आहे सवाइ जो हुननि जेकी अनाउंस कयो आहे, न नाअहल बि न, हुननि जेको अनाउंस कयो आहे त हिनखे डी सीट कयो आहे। यानी जेकी सीट ते डिस्क्वालीफाई हुन सीट तां थियो आहे जेकी मियां वाली जी सीट हुन वटि आहे। त हाणे जेसि ताईं इहो फ़ैसिलो अची न वञे तेसि ताईं जेको आहे हिन ते कुझु नथो ॻाल्हाए सघिजे। बाक़ी जेकी तव्हां ॿी ॻाल्हि कई त हुन पंहिंजी ऑडियो लीक्स खे बि चैलेंज कया आहे। ॾिसो, जॾहिं तव्हां पंहिंजी ऑडियो लीक्स खे चैलेंज कयो था त चैलेंज तव्हां हुन में इहो कयो आहे त फर्दर असां जूं वीडियो या ऑडियो न अचनि। तव्हां इहो चैलेंज न कयो आहे त इहा ऑडियो जेको आहे सही आहे या ग़लति आहे, इन जी इन्वेस्टिगेशन कई वञे, चेक कयो वञे त आया की इहा या त इमरान ख़ान चए त इहा मुंहिंजी आवाज़ ई कान्हे, आवाज़ ठाही वई आहे। हुन इहा शइ चैलेंज कान कई आहे। हुन चैलेंज कई आहे जेको हुनखे ॿियो ख़तरो आहे त मुंहिंजूं कुझु वीडियोज़ ऐं अञा वधीक ऑडियोज़ जेके आहिनि उहे अचण वारियूं आहिनि, त हुन इम्कानी तौर ते उनखे चैलेंज करे छॾियो आहे। ऐं दुनिया जो को कानून उन ते छा स्टे ॾींदो, छो जो कंहिंखे इहा ख़बर आहे त इहे ऑडियो या मुमकिन वीडियोज़ जेके आहिनि उहे ॾे केरु थो। अञा ताईं त कंहिंखे उन हैकर जे बारे में ख़बर ई कान्हे त हाई कोर्ट हुजे या सुप्रीम कोर्ट हुजे उनखे छा कंदी। त इहा हिकिड़ी बेवकूफ़ी जी ॻाल्हि आहे ऐं ॿियो दिलि जो चोर त छो जो ज़ाहिर आहे हुनखे इहा ख़बर त आहे त हुन जूं काफ़ी सारी इन क़िस्म जूं ऑडियोज़ ऐं वीडियोज़ आहिनि जेके जंहिंजे बारे में हुनखे पाण खे ॼाण आहे तॾहिं उहो कोर्ट वियो आहे न। ठीकु आहे, त यानी हिन वक़्तु हू पार्टी हेड आहिनि ऐं इहो अञा क्लियर थियणु जेको आहे बाक़ी आहे त हू 5 सालनि जे लाइ उन्हनि खे डिस्क्वालीफाई कयो वियो आहे या न। पर जेकर असीं लिखत वारे फ़ैसिले जी थोरी घणी ॻाल्हि करे वठूं जेको उन्हनि 2-3 पेजिस उन्हनि पढ़ी ॿुधाया इलेक्शन कमीशन, त उन्हनि में इहो ई चयो वियो त इमरान ख़ान ॼाणी वाणी 2017 जे सेक्शन 137
67 ऐं 63 में मौजूदु शिकनि जी भञकणी कई आहे ऐं इलेक्शन कमीशन में ग़लति बयानु जमा करायो आहे। सो उन खां बाद में ही बहस जेको आहे इन जनम वरितो त हू पार्टी हेड आहिनि या इलेक्शन कॉन्टेस्ट करे सघनि था या नथा करे सघनि, मतिलबु इलेक्शन में कॉन्टेस्ट करे ई सघनि था न। सभु कुझु करे सघनि था जेसि ताईं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो पूरो फ़ैसिलो न अची वञे ऐं असां सभु उनखे पढ़ी न वठूं। सही आहे। तेसि ताईं इहो सिर्फ़ु ईअं ई जीअं सोशल मीडिया कूड़ ऐं ग़लति ख़बरूं फैलाईंदी आहे, अहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु इहो माहौल हली रहियो आहे। इनफैक्ट अखबारनि जे फ्रंट पेजेस ते ये ख़बरूं हलन पियूं त डिस्क्वालीफाइड आहिनि। डी सीट त उन्हनि कयो आहे न, उहो त अनाउंस पर अगेन कयो आहे। 4 मेंबरनि जो वर्ड बि यूज़ इलेक्शन कयो वञे कमीशन पियो ऐं ऑफ मीडिया पाण पाकिस्तान ना अहल में जो लफ़्ज़ इस्तेमाल करे इलेक्शन रही कमीशन ऑफ पाकिस्तान जे 4 मेंबरनि मुतफ़िक़ आहे, 5 जो बि हुननि ज़िक्र कयो, पर 5 छो जो उनजी तबियत ख़राब हुई त उहो मूंखे लॻे थो त उनजी सिग्नेचर शायदि न थी हूंदी, इन करे इहो न अची सघियो आहे। पर मां हिकिड़ी जनरल ॻाल्हि थो कयां त अञा ताईं अच्छा इन शइ खे वठी करे बि काफ़ी ख़बरूं हलन पियूं इहा ख़बर कान्हे पंजो त जेको मेंबर आहे एक्चुअल उहो छो न फ़ैसिलो हुयो। छा आहे, सवाइ उनजे जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इहो चयो त इहा जेकी जंहिं सीट ते इमरान ख़ान साहब आहे उहो डी सीट था कयूं, छो जो न पंहिंजा गोश वारा ग़लति ॾिना। यानी हुन जेके तोशाखाना में गिफ्ट्स हासिलु कया उन्हनि खे जॾहिं सेल कयो त उन्हनि जी आमदनी पंहिंजे गोश वारनि में शामिल ई न कई, त ज़ाहिर आहे हिकिड़ी ग़लति बयानी कई। इन जो मतिलबु त हू आइन जे आर्टिकल 63 जे मुताबिक़ हू हाणे सादिक अमीन न रहियो आहे। जेके सो कॉल्ड अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार इहो हिकिड़ो हुकुम जारी कयो त इहो सादिक ऐं अमीन आहे, त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी नज़र में हाणे उहो सादिक ऐं अमीन न रहियो आहे। ऐं जॾहिं बि को मेंबर सादिक ऐं अमीन न रहंदो आहे त उहो ज़ाहिर आहे त इलेक्शन नथो विड़ी सघे। पर इलेक्शन कमीशन जी जेसि ताईं पूरी वर्डिंग साम्हूं न अची वञे, अथेंटिकेट कॉपी जेसि ताईं असां ॾिसी न वठूं, तेसि ताईं हवा में तीर न हलाईंदासीं त हुन में छा लिखियलु आहे या छा न आहे लिखियलु। छो जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हिकु आइनी इदारो आहे, उन वटि लातादाद इख़्तियारात हासिल आहिनि, पर असां उहो ॾिसण था चाहियूं त हिन हवाले सां हुनजो जेको फ़ैसिलो आहे उनजी एक्चुअल वर्डिंग छा आहे। त जेसि ताईं उहो साइंड पेपर असांजे हथ में न अचे त मां सम्झां थो जेको चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट बि चयो त अदालत कंहिं बि आइनी इदारे खे हिदायत न पई करे सघे, हिकु हफ़्ते खां पोइ मामले खे ॾिठो वेंदो। सो हीअ जेकी उन्हनि इहो सभु ॻाल्हियूं कयूं त इस्लामाबाद हाई कोर्ट अॼु इमरान ख़ान साहब जेकी नाअहली जे हवाले सां उन्हनि जो फ़ैसिलो मुअतल करण जी जेकी इस्तदा रद्द कई हुई, उन मौक़े ते उन्हनि इहो चयो त कंहिं बि इदारे खे हू हिदायत जारी आइनी इदारे खे हिदायत जारी न पियूं करे सघनि। ऐं अॻु बि केतिरा ई माण्हू जेके आहिनि नाअहल थी विया आहिनि, सो को तूफ़ान न अची वियो आहे। सो बहरहाल ऑब्वियसली पीटीआई जे ख़िलाफ़ु इहो फ़ैसिलो आहे त पीटीआई मुसलसिल इहो चवे पई त हीउ ॾाढो हार्श क़िस्म जो फ़ैसिलो आहे। त मतलब माज़ी में अहिड़ो कुझु थियो आहे तौशाखाना केसिस में कि अहिड़ा लीडर्स मुलविस जो जेको इम्कान आहे न उहो आहे फॉरेन फंडिंग केस में। ओके हे असां सां ज़ाहिर न करण जो केस हुयो त जेके हुन गिफ्ट्स हासिल कया, पर उन्हनि पाण बाद में मनी बि त वरितो न, त उन्हनि हो जेको आहे न हिन में हुन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हीउ जेको केस आहे हीअ आहे त तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त 100 MPA MNA मुअतल थी वेंदा आहिनि, छो जो पंहिंजे गोश्वरनि जा डिटेल इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में जेके सालाना जमा कराइणा हूंदा आहिनि उहे न कराईंदा आहिनि, त इन करे उहे मुअतल थी वेंदा आहिनि। पर उहे जीअं ई जमा कराईंदा आहिनि वरी बहाल थी वेंदा आहिनि। त हीअ त उहो केस ई कान्हे, असल केस त आहे फॉरेन फंडिंग केस जंहिंमें अकाउंट्स लिकाए विया आहिनि, जंहिंमें अरबे रुपए जी ट्रांज़ैक्शंस आहिनि। तवक्का हुई त हीअ फ़ैसिलो बि उन्हनि जे ख़िलाफ़ ई अचणो आहे, तॾहिं इलेक्शन कमीशन खे बार-बार पीटीआई गुज़िरियल 6 महीननि खां जॾहिं खां हुकूमत मां निकितो आहे त हीउ मुस्तक़िल बुनियादनि ते आख़िर इलेक्शन कमिश्नर खे ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर खे जेको टारगेट करे रहियो हो, त दिलि जी ॻाल्हि त हिनखे पाण खे ख़बर ई न त हिन छा कयो आहे पंहिंजे डॉक्यूमेंट्स में, छा न कयो आहे। त हिन अॻुवाट ई उनखे मुतनाज़ा बणाइण जी भरपूर कोशिशि कई आहे, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो गो के उहो ई चीफ इलेक्शन कमीशन जेको हिन पाण रखियो हुयो, जंहिंजो ही रिपुटेशन जा कसीदा पढ़ंदो हुयो, जंहिंजे लाइ हीउ चवंदो त हीउ अहिड़ो इलेक्शन कमिश्नर आहे जंहिं सिटिंग वज़ीर आज़म खे जवाबु ॾेई छॾियो हुयो, त उन जूं तारीफ़ुनि जा पुल जेको आहे हीउ पाण ई ठाहींदो हुयो ऐं ॿधंदो हुयो। पर हिनखे जॾहिं इन क़िस्म जा केस हुते हलणु शुरू थिया त हिनखे आइडियो थी चुको हो त नेचुरल आहे डॉक्यूमेंट जी बुनियाद। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ॾिसो उहो पंहिंजे तरफ़ां कंहिं मामले ते कॾहिं बि फ़ैसिलो न कंदो आहे। ऐं इहो तोशाखाना रेफरेंस में बि स्पीकर क़ौमी असैम्बली हुननि खे रेफर कयो आहे। जॾहिं हुन स्पीकर क़ौमी असैम्बली उन्हनि खे रेफर कयो आहे त उनजे मुताबिक़ हुननि मुतलका डॉक्यूमेंट्स घुराया आहिनि स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खां बि ऐं इन ई इमरान ख़ान खां ऐं हुनजे वकीलनि खां। ऐं जॾहिं उहे सभु डॉक्यूमेंट्स अची विया आहिनि त उनजी रोशनी में उहो हिकिड़ो फ़ैसिलो ॿुधायो आहे जेको तमामु मुख़्तसिर उन्हनि फ़ैसिलो ॿुधायो। ऐं हाणे असां पाण इंतज़ारु करे रहिया आहियूं त उहो तफ़सीली फ़ैसिलो अचे त असां उन में एक्चुअल वर्डिंग ॾिसी वठूं त उहो आहे छा। तफ़सीली फ़ैसिलो जेको आहे केसि ताईं मुतवक़ा आहे, हिन फ़ैसिले जी अहमियत केतिरी हूंदी? ॾिसो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो त हाणे इमरान ख़ान हुन लाइन में अची वियो जंहिं लाइन में हू ॿियनि खे चवंदो हो त हाणे हू सादिक ऐं अमीन न आहिनि। तव्हां जेकॾहिं यूसुफ रज़ा गिलानी जी मिसाल खणो त यूसुफ रज़ा गिलानी खे सिर्फ़ु इन करे
नाइल करार ॾिनो वियो त उन्हनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चवण ते हिकिड़ो ख़त न लिखियो आहे आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ु। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां नवाज़ शरीफ़ जी मिसाल खणो त पनामा खां हिन जो केस शुरू थियो हुयो त अरबें रुपए जी मनी लॉन्ड्रिंग ऐं हीउ केस ऐं हू केस, पर आख़िर में अची सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में हिते ख़तमु थियो त हुन पुट खां पघार कान वरिती ऐं पुट जी पघार जॾहिं दिलि चाहे पियो वठी पिए सघियो, पर हिन उहो छो जो ॿुधायो न गोशवारनि में, यानी जेकी पघार वरिती कान हुई। पर बहरहाल सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो जंहिंजे नतीजे में उहो नाइल थी वियो। अहिड़े तरीक़े सां केतिरा तव्हांखे असां मिसालूं ॾेई सघूं था त MNAs, इहो ई आबिद शेर अली, ॿिया केतिरा MNAs जेके आहिनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां या हाई कोर्टनि खां ऑलरेडी इन मुख़्तलिफ़ मामलनि में नाइल करार ॾेई चुका आहिनि त इमरान ख़ान को आसमानी मख़लूक त कान्हे त न पियो थी सघे, हू बि हिन मुल्क जो हिकिड़ो मामूली पॉलिटिशियन ई आहे जीअं ॿिया आहिनि। त अहिड़े तरीक़े सां इन में हिकिड़ो मसइलो आहे, यानी ॿियनि जमातुनि जा पॉलिटिशियन नाइल थी सघनि था त पोइ PTI जो जेको आहे उहो छो PTI जो छा हिननि जो वाडा न थियो आहे जेके सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कयो आहे, छो जो PTI वारनि जो मसइलो इहो आहे त हिकु त ई कूड़ एतिरो ॻाल्हाईंदा ऐं लिखंदा आहिनि जो पोइ विसरी वेंदा आहिनि त जेको आहे असां इहो कूड़ ॻाल्हायो या लिखियोसीं। अहिड़े तरीक़े सां हिननि गोशवारनि में बि ईअं कयल आहे त एतिरो कूड़ लिखियलु आहे जो ही पाण में विसरी था वञनि, त बाद में त इन जी का इन्वेस्टिगेशन बि थींदी आहे, तहक़ीक़ात थींदी आहे, त हिननि खे बाद में यादि आयो त इहा तोशाखाना जी चोरी जेको आहे इहा हिननि खे ॿुधाइणु खपे हा त असां हीउ कयो आहे, पर हिननि चोरी ॾेखाइण जे करे इहो न ॿुधायो। अच्छा, माज़ी में असांखे जमाली साहब अहिड़ा केसिस मिलनि पिया छो त पाण PTI बि या इमरान ख़ान साहब पाण बि चवंदा अचनि पिया त ॿिया बि करप्ट प्रैक्टिसिस में इन्वॉल्व आहिनि, इमरान ख़ान जो ई नालो छो आयो तोशाखाना? इहो बि अॼु असां पंहिंजी क़ौम खे क्लियर था कयूं त इहा आहे छा। आसिफ ज़रदारी ते हिननि हिकिड़ो रेफरेंस मोकिलियो आहे, स्पीकर खे जमा करायो आहे त हुन 2 गाॾियूं अथूं। ॾिसो तोशाखाना जेको आहे उनजो कमु इहो आहे, जेको उनजो डोमेन आहे त जेकॾहिं मुल्क जा जेके डिग्निटीज़ आहिनि यानी प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट वग़ैरह खे जेके गिफ्ट्स मिलंदा आहिनि उहे उन तोशाखाना में जमा कराइणा। उन तोशाखाना में जमा कराइण खां पोइ तव्हां उनखे वठी सघो था, जेको बि उनजो रेट फिक्स थियल आहे, पर उनखे तव्हां वठी सघो था पंहिंजे इस्तेमाल जे लाइ, उहो सेलेबल न आहे। आसिफ ज़रदारी जेकॾहिं 2 गाॾियूं जिन जी ॻाल्हि था कनि परचेस कयूं त उहा आसिफ ज़रदारी जी मिल्कियत आहिनि, आसिफ ज़रदारी उन्हनि खे परचेस करे पंहिंजे यूज़ में रखियो आहे। 10% भरे करे या उन जो टैक्स वगैरह पे करे 20% खां 50% आहे, पर हिकिड़ी जनरल आऊं ॻाल्हि जमाली साहब उहा शइ उन जी थी त गुजारे बि करे न। ॿियनि जंहिं बि लीडर चाहे वो यूसुफ रज़ा गिलानी जी ॻाल्हि कयो त उहे जेके शयूं तोशाखाना खां उन्हनि वरितियूं बि आहिनि त उहे वरिती हुननि पंहिंजे यूज़ लाइ रखियूं आहिनि, जेको बिल्कुलु लीगल आहे। इमरान ख़ान ईअं कान कयो आहे, हिन में वॾो फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान जो। या त पोइ हुननि खे बयान जेको आहे सही जमा कराइणो जो इलेक्शन कमीशन में फ़ैसिलो जॾहिं घड़ी परचेस कई आहे त उहा परचेसिंग हिन पंहिंजे अकाउंट सां न कई आहे, हिन उन घड़ी खे अॻु में सेल कयो आहे मार्केट में, वरी उन डायरेक्ट पार्टी खां उहे पैसा जेके आहिनि आया आहिनि अकाउंट में, त हीउ हिकु फ्रॉड न आहे, हिकु गॾु 3-4 क़िस्म जा फ्रॉड आहिनि। यानी हिकु त जेको हिन ग़लति बयानी कई, हिकिड़ो जेको हिन पंहिंजे अकाउंट मां इहा शइ परचेस कान रखी, ॿियो हिन खे जेकॾहिं तोहफ़ो मिलियलु त पंहिंजे यूज़ में रखी पियो सघे तोशाखाना मां वठी, उन ते कंहिंखे एतिराज़ न हुजे हा। हिननि उन तोहफ़े खे सेल कयो आहे मार्केट में जंहिंजी इजाज़त न आहे। अच्छा, PTI नून लीग जे पाण में ॻाल्हाइण जूं ख़बरूं बि सर्कुलेट कनि पियूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि इन शइ जो जेको आहे इज़हार कयो आहे त हू बि रेडी आहिनि हाणे बि PTI सां ॻाल्हाइण जे लाइ। ॾिसो पाकिस्तान जी तमामु सियासी जमातुनि खे बशमूल हुआ, चाहे PTI हुजे, पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, JIU हुजे, जमात इस्लामी हुजे, क़ौम परस्त जमात हुजनि, सभिनी खे हिक ॿिए सां टेबल टॉक करणु घुरिजे। असां इन शइ जा क़ाइल आहियूं त पाकिस्तान में हर माण्हू खे सियासत करण जो हक़ु हासिलु आहे ऐं हर सियासतदान खे, छो जो तमामु सियासतदान जेके हूंदा आहिनि उहे अवामी नुमाइंदा हूंदा आहिनि, तॾहिं उहे सियासत कंदा आहिनि। इन्हनि सभिनी खे टेबल टॉक जे ज़रिए पाण में मसइला हल करणु घुरिजनि। पाकिस्तान जी हुकूमत हलाइण सियासतदाननि जो कमु आहे, उहो उन्हनि खे करणु घुरिजे। बदकिस्मती आहे त जॾहिं इहे सियासतदान पंहिंजा कम न कंदा आहिनि त पोइ ॿियनि जे लाइ ई रस्ता खुलींदा आहिनि। ऐं असां इहो चऊं था, असांजी दरख़्वास्त आहे तमामु सियासतदाननि खे बिल्कुलु कयो। ॾिसो सियासत में कंहिंजी के जाइदादुनि जा ज़ाती जाइदादुनि जा झगड़ा न हूंदा आहिनि, के क़बाइली झगड़ा न आहिनि जिन जे करे इहे मसइला हूंदा आहिनि। सियासी इख़्तिलाफ़ हुजणु घुरिजनि, सियासी इख़्तिलाफ़ त जमहूरियत जो हुस्न आहे त हुजणु घुरिजनि, सभिनी जा हुजणु घुरिजनि सियासी इख़्तिलाफ़, पर जॾहिं मुल्की मफ़ाद जी ॻाल्हि अचे, अवामी मफ़ाद जी ॻाल्हि हुजे, मुल्क जी हुक्मरानी जी ॻाल्हि हुजे त हिकु टेबल ते वेही करे पाण में फ़ैसिला कनि। पोइ कुझु फ़ैसिला सही बि थी सघनि था, कुझु फ़ैसिला ग़लति बि थी सघनि था, पर कनि सियासतदान फ़ैसिला जिन वटि अवामी मैंडेट हूंदो आहे। कंहिं ॿिए खे इहो इख़्तियार न आहे त सियासतदाननि खे ज़ोरी विहारिजे या सियासतदाननि खे डायरेक्शन ॾेई करे जेको आहे उहो फ़ैसिला मंझराइजनि। सियासतदाननि जो इहो कमु आहे, सियासतदाननि पंहिंजी बेवकूफ़ियुनि जे करे, पंहिंजी नाअहलियुनि जे करे, पंहिंजे हिक ॿिए सां दुश्मनी खे ज़ाती करे, उन करे ई पाण खां एतिरा पंहिंजा रिलेशन्स ख़राबु करे छॾींदा आहिनि जो उनजो फ़ाइदो नेचुरल आहे, पोइ टियूं क़ुवतूं वठंदियूं आहिनि। जेकॾहिं ही सियासतदान इहे मसइला सियासी मसइला पाण में वेही हल कनि त पोइ कॾहिं बि कंहिं क़ुवत खे इहो मौक़ो ई कान मिलंदो जो हू इंटरफेरेंस करे ऐं इन्हनि मामलनि में अचे।
ठीक सही ॻाल्हि आहे त हिननि खे हिकिड़े पेज ते अचणु खपे जॾहिं नेशनल इंट्रस्ट जी ॻाल्हि अची थी ऐं ॿिए तरफ़ असीं जेकॾहिं चऊं त जमाली साहब पोएं हफ़्ते जी वॾी ख़बर इहा ई हूंदी त इमरान ख़ान खे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आर्टिकल 63(1) जे तहत नेशनल असेंबली जी सीट तां डिस्क्वालीफाई या डी सीट करे छॾियो। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था, तव्हां सां कुझु असांखे सुठियूं ख़बरूं बि शेयर करणियूं आहिनि, जंहिंमें पहिरीं ख़बर इहा आहे त 4.5 सालनि खां पोइ लॻभॻि 4.5 सालनि खां पोइ बिलाख़िर पाकिस्तान फैटफ जी ग्रे लिस्ट मां निकिरी आयो आहे। ऐं जमाली साहब तमामु सुठी ख़बर बि आहे। ॿियो इहो बि तासुर ॾिनो वञे पियो त हीउ जेको आहे इत्तिहादी हुकूमत जेको आहे इहा उनजी हिकिड़ी सुठी अचीवमेंट आहे, त क्रेडिट ॾिसो कंहिंखे वञणु खपे इन में को इन्हनि जे शक कंबाइंड नाहे, एफर्ट खे इन या में को शक नाहे त गुज़िरियल 5-6 सालनि खां गुज़िरियल हुकूमतनि खे बि ॾेई सघूं जेकॾहिं क्रेडिट। ॾिसूं जॾहिं खां 2017 खां पाकिस्तान ग्रे लिस्ट में आयो हुयो ऐं उन जा असांखे तमामु घणा नुक़सान थिया, यानी कि जेके पाकिस्तान में भरपूर इन्वेस्टमेंट थियणी हुई, जंहिंजा पाकिस्तान में भरपूर मौक़िया मौजूदु आहिनि, उहे मौक़िया असांजे हथ खां निकिरी विया। ऐं जीअं ई तव्हां ॾिसो हिकु त इहो जेको ग्रे लिस्ट मां निकितो आहे पाकिस्तान, इन में सभिनी खे जेके बि सियासी पार्टियूं हुजनि बशमूल PTI खे ऐं ख़ासि तौर ते जेको आहे आर्मी चीफ खे बि असांखे ख़राज तहसीन पेश करणु घुरिजे त इन्हनि सभिनी महिनत कई, मनी लॉन्ड्रिंग जे हवाले सां, टेरर एंड फाइनेंस जे हवाले सां, जेको असां ते कूड़ा इल्ज़ाम इंडियन लॉबी जे करे मढ़िया विया हुआ, उन इल्ज़ामनि मां असां आज़ादु थियासीं ऐं इन ग्रे लिस्ट मां ॾिठो आहे। इन जो ई तव्हांखे 2 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी ॾिसो त सऊदी अरब जेको आहे $12 अरब जी इन्वेस्टमेंट करणु चाहे थो पाकिस्तान में। हीअं तव्हांजो वज़ीर आज़म पाकिस्तान जो वियल आहे सऊदी अरब, मूंखे लॻे थो त अॼु या सुभाणे में इहो ऐलान मुतवक़ा आहे त उहो रिफाइनरी जे शोबे में $12 बिलियन जी इन्वेस्टमेंट करे। इहो सिर्फ़ु सऊदी जी ॻाल्हि आहे। अञा तव्हां ॾिसंदा त तव्हांखे कुझु अहिड़ा ॿिया इस्लामी मुल्क जंहिं मां जेकॾहिं मिसाल ॾियणु चाहियां त ॾेई सघूं था असां, बिल्कुलु इहो क्लियर करण बि नाज़रीन खे ज़रूरी आहे त कतर ग्रे लिस्ट में हो त असांखे कहिड़ियूं मुश्किलूं फेस करणियूं पवनि सभु जेके न सिर्फ़ु मुस्लिम मुल्क बल्कि ॿिया मुल्क बि बिलियंस ऑफ डॉलर जी हाणे सरमायाकारी तव्हां ईंदड़ कुझु अरसे में ॾिसंदा त मुख़्तलिफ़ मुल्क जेके आहिनि उहे इन क़िस्म जा ऐलान कंदा ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी में मां सम्झां थो त हिकिड़ो बहितर सवण थींदो। जंहिं वक़्तु असां हिन वक़्तु डॉलर जे लाइ परेशान आहियूं, डॉलर जी रोज़ जी फ्लक्चुएशन खां माण्हू परेशान आहिनि, असां वटि माण्हू महांगाई खां परेशान आहिनि, त इन क़िस्म जी इन्वेस्टमेंट जॾहिं बैरून इन्वेस्टमेंट ईंदी आहे त तव्हांजा रिज़र्व्स जेके आहिनि उहे तमामु घणा मज़बूत थींदा आहिनि ऐं दुनिया में हिकिड़ो इमेज बि ईंदो आहे त पाकिस्तान हिकिड़ो पुरअमन कंट्री आहे, पाकिस्तान जी मईशत जेको आहे बिल्कुलु बहितर अंदाज़ में हली रही आहे, इन ई करे इन्वेस्टमेंट थी रही आहे। त इहो जेको इमेज हो जेको ग्रे लिस्ट में हुजण जे करे असांजो ख़राबु थी चुको हुयो, जीअं ई असां ग्रे लिस्ट मां निकिता आहियूं त तव्हां ॾिसो इहो इमेज असांजो बहितर थियणु शुरू थी वियो आहे ऐं ईंदड़ जेके कुझु महीना आहिनि मां सम्झां थो उन में पाकिस्तानी अवाम खे इन क़िस्म जूं वॾियूं वॾियूं ख़ुशख़बरूं इंशाअल्लाह मिलंदियूं। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे त तव्हां क्लियर बि करे छॾियो त जॾहिं पाकिस्तान ग्रे लिस्ट में हुयो फैटफ जी में त कहिड़नि कहिड़नि चैलेंजिस खे उनखे साम्हूं करणो पए पियो। सीड़पकारी जे हवाले सां चऊं त उहा असांखे रंडियल नज़र अचे पई, इन्वेस्टमेंट जा काफ़ी जीअं तमामु ॻाल्हि कई त मसइला हुया ऐं हाणे तव्हां सुठी ख़बर शेयर करे छॾी त ग्रे लिस्ट खां निकिरण खां पोइ जेको आहे कहिड़ियूं कहिड़ियूं सुठियूं ख़बरूं पाकिस्तान एक्सपेक्ट करे सघे पियो। सऊदीया जी तव्हां ॻाल्हि करे छॾी त 1 या 2 ॾींहंनि में मुतवक़ा आहे त उहे केतिरनि अरब डॉलर्स जी इन्वेस्टमेंट करणु वञनि पिया पाकिस्तान जे लाइ, तमामु सुठी ख़बर आहे। पर जमाली साहब पाकिस्तानियुनि जो मुस्तक़बिल कॾहिं बदिलजंदो? ॾिसो पाकिस्तान जी मुस्तक़बिल बदलण जा पाकिस्तान में सभ खां वॾा 2 गोल्स आहिनि जेकॾहिं उन ते भरपूर तरीक़े सां हुकूमत पाकिस्तान कमु करे। नंबर पहिरियों गोल आहे जेको असांजो थरपारकर खे असां थरकोल चवंदा आहियूं, जो एनर्जी जो मसइलो पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो आहे। जेकॾहिं एनर्जी जो मसइलो असां सस्ती एनर्जी ते वियासीं त फ्यूल जा जेके असांखे बर्डन पवंदो आहे $2 बिलियन असां उन मां पंहिंजी जान छॾाए सघंदासीं, वरी प्लस $3 बिलियन जी असां एक्सपोर्ट बि करे सघंदासीं। त इहो हिकिड़ो कंपोनेंट सिर्फ़ु थरपारकर जी ऐं ॻाल्हि थो कयां, इहो तव्हांजी पाकिस्तान जी इकोनॉमी खे तमामु घणो अॻिते वठी वञी सघे थो। सेकेंड जेको इन खां बि वॾो कंपोनेंट आहे उहो आहे CPEC, जंहिं ते पूरी दुनिया जूं नज़रूं। ऐं तव्हांखे मां पंहिंजे व्यूअर्स खे अञा ॿुधाए छॾियां त इहे जेके रिफाइनरीज़ ऐं $12 अरब अची रहिया आहिनि इहे CPEC जे मनसूबे सां गॾु ई आहिनि। त इन जो मतिलबु त CPEC जो मनसूबो जेको आहे दुनिया जी जिन बि ताक़तुनि जो पाकिस्तान ते प्रेशर हुयो उहो प्रेशर हाणे घटि थी चुको आहे ऐं इन करे इन क़िस्म जी इन्वेस्टमेंट्स जेको आहे अची रहियूं आहिनि। या जेकॾहिं उहो प्रेशर पंहिंजी जाइ ते आहे बि त पाकिस्तान उनजी शायदि केयर हाणे करणु बंदि करे छॾी आहे ऐं ॿिए ब्लॉक में वञण जे करे असां चाहियूं था त CPEC जो मनसूबो जल्द खां जल्द थिए, जंहिंसां बिलियंस ऑफ डॉलर्स त तव्हांखे सिर्फ़ु रॉयल्टी जी मद में मिलंदा। उहो एॾो वॾो मनसूबो आहे हिन दुनिया जो मां सम्झां थो जंहिंजा असरात इकोनॉमी तौर ते। सऊदी जेकॾहिं इन्वेस्ट बि कंदी जमाली साहब त उन्हनि खे छा फ़ाइदो पवंदो पाकिस्तान मां या CPEC ते इन्वेस्ट करण मां? इहो आहे असल मसइलो। CPEC आहे छा? CPEC अलाह साईं
उन चाइना जॻह ते उनजो ॾिनो full आहे form त सभिनी खे पाकिस्तान ख़बर जी आहे, उन but जॻह ते ॾिनो आहे जंहिंसां ट्रेड जेको आहे उनजो जेकी टाइमिंग आहे उहो 48 खां 72 कलाक जो डिफरेंस थो अची वञे जॾहिं तव्हां सी जे थ्रू सामान मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में मोकिलियो था त उहो तमामु वॾो एडवांटेज इहो ख़ासि तौर ते चाइना जा एतिरा केतिरा ई शहर आहिनि जिते हू जेकॾहिं चाइना खां सामान मोकिले थो त देरि सां पहुचंदो पर थ्रू सी पैक मोकिलींदो त उनजे पंहिंजे शहरनि में जल्दी पहुचंदो। अहिड़े तरीक़े सां यूरोप जेको आहे तव्हां सां कनेक्टेड आहे, तव्हां सां अफ़गानिस्तान, उज़्बेकिस्तान, टर्की, वापार असांजो हिकिड़े सुठे अज़रबैजान, track ते अची अहिड़े वञे। तरीक़े सां ही जेको सी पैक आहे ही मामूली मसइलो न आहे। ऐं इन सी पैक खे जेकॾहिं असां अञा वॾे पैराए में ॾिसूं त ही उहा जॻह आहे जितां दुनिया जी अॻिते वञी का जंग लॻंदी ऐं गरम पाणी जे लाइ जेको आहे माण्हू उनजी तलाश में पाकिस्तानी खां मदद हासिलु करण जी कोशिशि कंदा त चाइना या जेके ताक़तवर मुल्क आहिनि यूरोप ऐं अमेरिका में त जेके फ्यूचर जेको हिकिड़ो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेको छो जो जंग ज़ाहिर आहे पाणी ते लॻणी आहे त असल जेको मसइलो आहे इन सी पैक जो उहो सिर्फ़ु ट्रेड सां मुंसलिक न आहे पर उन जा दूर रस मां सम्झां थो त पाकिस्तान खे फ़ाइदा थियणा आहिनि ऐं इन ई करे पाकिस्तान दुनिया जे कई मुल्कनि जी अखियुनि में कंडे वांगुरु चुभंदो आहे त हुननि खे बि इहा ख़बर आहे त हिन जो जेको रूट आहे उहो अलाह जे तरफ़ां ॾिनल पाकिस्तान खे इहो रूट आहे ऐं इन रूट सां कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि फ़ाइदा हासिलु करे सघजनि था। त इन ई करे पाकिस्तान जे ख़िलाफ़ इहो तमामु घणे प्रोपेगेंडा जेको थींदो आहे ऐं पाकिस्तान में जेको टेररिज़म फैलायो वेंदो आहे ख़ासि तौर ते टेररिज़म जूं त ॿ जॻहूं तव्हां जेकॾहिं नोट कयो ऐं असांजा व्यूअर्स बि नोट कंदा त टेररिज़म जूं तव्हांखे ॿ इंपॉर्टेंट जॻहूं नज़र ईंदियूं। हिकिड़ो ख़ासि तौर ते सिंध जो गादी जो हंधि कराची ऐं ॿियो तव्हांखे नज़र ईंदो बलूचिस्तान। छो जो हिते जेको आहे कराची इन करे जो ही मुआशी हब आहे पाकिस्तान जो, सॼी ट्रेड जेको आहे असांजी कराची में थी थिए। जॾहिं काई बि डिस्टर्बेंस थींदी आहे त असांजी ट्रेड मुतासिर थींदी आहे, इकोनॉमिली तौर ते असां इलाही पुठिते हलिया वेंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां बलूचिस्तान में जेको असांखे इहो ग्वादर मिलियल आहे जितां सी पैक जो मनसूबो आहे इन करे बलूचिस्तान जा हालात ख़राबु कराए वेंदा आहिनि। इन में का फिलॉसफी न आहे, तमामु आसान फार्मूलो सम्झण जे लाइ आहे, जेके अकुल आहे उहो सम्झनि था। बाक़ी प्रोपेगेंडा जे लाइ काफ़ी माण्हू वेठा आहिनि जेके उल्टी सिधियूं ख़बरूं फैलाईंदा आहिनि। अच्छा ठीकु आहे जमाली साहब, प्रोग्राम में अॻिते वधूं था। तव्हां जीअं ॻाल्हि कई, अच्छा मां ख़ैर हिते इहो थोरो ॼाणणु चाहियां पई त हीउ जेको फैटफ मां निकितो आहे, ग्रे लिस्ट मां निकितो आहे पाकिस्तान, त इहो कंबाइंड इत्तेहादी हुकूमत जे कंबाइंड एफर्ट जो नतीजो आहे या पोइ हुकूमत इमरान खान साहब जी हुकूमत खे बि थोरो घणो क्रेडिट ॾियणु चाहींदा? ॾिसो जॾहिं को सुठो कमु थिए ऐं पाकिस्तान जे लाइ थिए त उन में असां सियासी तफ़रीक़ नथा पैदा करणु चाहियूं। सही, पर तव्हां ॾिठो आहे त सियासी जमातूं क्रेडिट वठण जे लाइ अॻिते अची बिला तफ़रीक़ असां पीपल्स पार्टी खे, जमीयत उलमा इस्लाम खे, नून लीग खे, PTI खे ऐं ख़ासि तौर ते आर्मी खे उहो इन करे जो जनरल बाजवा GHQ में हिकिड़ो सेल ठाहियो इन मक़सद लाइ टेरर एंड फाइनेंस जे लाइ ऐं हिननि वॾी महिनत कई इन सब्जेक्ट ते। ऐं पाकिस्तान जा सभु इदारा चाहे उहो IB हुजे, ISI हुजे, MI हुजे, FIA हुजे, उन्हनि सभिनी गॾिजी करे टेरर एंड फाइनेंस ते, मनी लॉन्ड्रिंग ते, दहशतगर्दी में किथे किथे जेको आहे असां ते इल्ज़ाम लॻल हुआ कूड़ा, उन्हनि सभिनी ते ॾाढी महिनत कई आहे। इन करे पाकिस्तान जी सॼी रिजीम चाहे उहा सिविल हुजे, मिलिट्री हुजे, उन्हनि सभिनी खे ख़िराज तहसीन पेश करणु घुरिजे। छो जो इहा पाकिस्तान जे लाइ ख़ुशख़बरी आहे, पाकिस्तान जी इकोनॉमी लाइ ख़ुशख़बरी आहे। त इन में असां डिवीजन नथा चाहियूं त हिक खे क्रेडिट ॾियूं ऐं ॿिए खे न ॾियूं, सभिनी खे क्रेडिट ॾियो ऐं पाकिस्तानी आवाम खे सभ खां वधीक मुबारक हुजे। त पोइ जमाली साहब, छा हाणे असां कुझु एक्सपेक्ट करे सघूं पिया त ईंदड़ ॾींहंनि में पाकिस्ताननि जी क़िस्मत थोरी बदिलजण वारी आहे, कुझु तब्दीलियूं जेके आहिनि उहे एक्सपेक्ट करे सघनि पिया? महांगाई जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि थी वञे, हीअ त चलो पाकिस्तान जी मईशत खे हिकिड़ो बूस्ट मिलण वारो आहे, पर जीअं तव्हां खां सवेर बि सवाल कयो त पाकिस्ताननि जी क़िस्मत कॾहिं बदिलजे? पाकिस्तान जी क़िस्मत मूं तव्हांखे चयो न त जेकॾहिं असां वटि जेके ॿ प्रोजेक्ट आहिनि, जेकॾहिं इन्हनि ते कम जी रफ़्तार खे एम्प्लॉयमेंट पैदा थींदी त पाकिस्तान हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त इंशाअल्लाह पाकिस्तान दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में ज़रूरु शामिलु थींदो। जेके अलाह साईं असांखे मादनी वसीला ॾिना आहिनि, असांजी सिर्फ़ु हुकूमतुनि जी ऐं सियासी लीडरनि जे पाण में चपकलश जे करे काफ़ी नुक़सानु थियो आहे। असांजी इकोनॉमी खे बि नुक़सानु थियो आहे, असांजे जेको हुकूमती वहिंवार हलाइण जो तरीक़ेकार आहे उहो बि घणो मुतासिर थियो आहे, असांजी जुडिशरी बि तमामु घणी मुतासिर थी आहे, असांजूं तमामु इंडस्ट्रीज़ जेके आहिनि मुतासिर थियूं आहिनि। त जॾहिं इहा हिकिड़ी क्यास हाराई जी सूरत हाल ख़तमु थींदी, सोशल मीडिया ते कूड़ ॻाल्हाइण जो सिलसिलो थोरो घटि थींदो, त मां सम्झां थो पाकिस्तान खे अलाह साईं एतिरी निमतनि सां नवाज़ल आहे जो असांखे कंहिं मुल्क जी मदद जी ज़रूरत न आहे। असां रुॻो पंहिंजी ट्रेड सां ई पंहिंजे पेरनि ते बीह सघूं था ऐं पंहिंजी इकोनॉमी खे मज़बूत करे सघूं था। पर हिते अवाम त हुकूमत जी तरफ़ बि निहारे रही आहे न जमाली साहब, त का जेको आहे हिकु रिलीफ ॾेई छॾनि महांगाई जे हवाले सां, पेट्रोल में, त ही जॾहिं तव्हांजा रिज़र्व यानी पाकिस्तानी सीड़पकारी ताईं इंतज़ार कनि, जॾहिं तव्हांजा रिज़र्व स्ट्रॉन्ग थींदा आहिनि,
छो जो हाणे ग्रे लिस्ट जे करे बि असांखे वॾा मसइला हुआ जो असांजी सीड़पकारी रुकियल हुई त जॾहिं इहे सभु मसइला हल थींदा आहिनि त इहे लॉन्ग टर्म पॉलिसी हूंदियूं आहिनि इन में असां इहो नथा चई सघूं त सुभाणे खां परीं खां महीने खां पोइ आवाम खे फ़ौरन रिलीफ मिलंदो पर इन सां रिलीफ तमामु वॾो मिलंदो। तव्हां ॾिसो न जॉब अपॉर्चुनिटी क्रिएट थींदी हज़ारनि लखनि जी तादाद में इन क़िस्म जी जॾहिं सीड़पकारी थींदी आहे त जॾहिं उहो रिफाइनरी में करे रहिया आहिनि त तव्हां सोचो जेकॾहिं उहो तेल हितां सप्लाई कंदा ऐं रॉ तेल जेको आहे हासिलु कंदा त उनजी तव्हांखे रॉयल्टी केतिरी मिलंदी त उनजो त असां हींअर खातो लॻाई कोन था सघूं पर इहो हिकिड़ो मां सम्झां थो आगाज़ आहे जेको सऊदी अरब ऐं हमेशह तव्हां जेकॾहिं माज़ी जी इन्वेस्टमेंटनि जा हवाला ॾिसो त सभिनी खां अॻु में सऊदी अरब अॻियां अची करे इन्वेस्टमेंट कंदो आहे उन खां पोइ तव्हां वटि लाइन हिकिड़ी लॻंदी आहे मुख़्तलिफ़ इन्वेस्टर्स जी त इहो हिकिड़ो सुठो सवण आहे यानी इन मां असां पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो लॻाए सघूं था त जॾहिं सऊदी अरब जी इन्वेस्टमेंट जो बाज़ाब्ता ऐलान छो जो हिकु ॾींहं में थियणो आहे अॼु थिए थो या सुभाणे थिए थो इन खां पोइ तव्हां वरी ॾिसंदा त दुनिया जा केतिरा अहिड़ा मुल्क आहिनि जिन सां तव्हांजा इन्वेस्टमेंट जा मुआदा थींदा त जॾहिं पाकिस्तान में इन्वेस्टमेंट बहितर थींदी इन जो मतिलबु इहो आहे त पाकिस्तान जो माहौल ख़ुशगवार आहे हिते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जो हाणे कोई वॾो मसइलो कान्हे हितां जी इकोनॉमी ॿुॾण वारी न आहे जेकी कुझु माण्हुनि जी ख़्वाहिश हुई त श्रीलंका बणिजी वेंदो ऐं तव्हांखे यादि हूंदो असां पंहिंजे हर प्रोग्राम खे चयो त इहा ख़्वाहिश ई रहिजी वेंदी पाकिस्तान दुनिया जो 6हों वॾो आबादी जे हिसाब सां मुल्क आहे को मामूली मुल्क न आहे पाकिस्तान दुनिया जो वाहिद इस्लामी एटोनॉमिक मुल्क आहे हे पाकिस्तान को ईअं ई क्यूबा या जीअं हाणे इहो किनिया न आहे जो जेको आहे असांखे कंहिंजी परवाह आहे पर छो जो असांजे पंहिंजे सियासी माण्हुनि जे करे सियासी लीडरनि जे पंहिंजे झेड़नि जे करे पंहिंजी चपकलिश जे करे असांखे हक़ीक़त में पाकिस्तानी अवाम खे वॾो लॉस थियो आहे असांजी इकोनॉमी खे वॾो लॉस थियो आहे हाणे इहो ई आहे न त हीअ जॾहिं पाण में विढ़ंदा आहिनि त पोइ ॿियनि धुरनि खे मौक़ो मिलंदो आहे पोइ वरी हीअ दर बदर घुमंदा रहंदा आहिनि पोइ कंहिंजे ख़िलाफ़ु इंक्वायरियूं कोई अंदरि को ॿाहिरि को भई असां इहो ई अर्ज़ु था कयूं त सभु तमामु सियासतदान पंहिंजा सियासी इख़्तिलाफ़ात सियासी अंदाज़ में जबूनी अंदाज़ में हल कनि त जीअं कंहिंखे मौक़ो ई कान मिले आइन ते अमल दरामद जेकॾहिं आइन को बि टोड़े थो त उन ते सभिनी सियासी जमातुनि खे हिकु पेज ते पहुचणो जी जमाली साहब ॻाल्हि आहे त सिधी पर एतिरी आसान बि कोन आहे ऐं तव्हां खां पाकिस्तान जी क़िस्म जो सुवाल इन जे करे रही छो त हिकु फ्रस्ट्रेशन असां पाण बि विटनेस कयूं पिया या आवाम में एग्ज़िस्ट करे पई त हू जेको आहे तवका कनि था हुकूमत नातका सुठियूं ख़बरूं उन्हनि खे ॾियनि चलो हीअ तव्हां असां जेके शेयर कयूंसीं बि तमामु माण्हुनि जो हौसलो वधाइनि पियूं इन हवाले सां त पाकिस्तान जी मईशत में सुधार अचणु वञे पियो इन सां लखे जेको आहे नौकरियूं पैदा थी सघनि पियूं एम्प्लॉयमेंट खे बूस्ट मिली सघे पियो पर हिन वक़्तु जेका फ्रस्ट्रेशन एग्ज़िस्ट करे पई उन तरफ़ तव्हांखे ध्यानु नज़र अचे पियो हुकुमराननि जो हिकु जेको मज़दूर आहे रिहाड़ीदार उहो पंहिंजी पूरत न पियो करे सघे या जेके माण्हू किराएदार आहिनि जेके किराए ते रहनि था तालीम जा अलॻि ख़र्चा आहिनि इहे आम माण्हू जा असुलु मसइला आहिनि जमाली साहिबु इन तरफ़ तवजा जेको आहे किथे आहे ॾिसो पाकिस्तान जेको आहे इकोनॉमी तौर ते केतिरो कमज़ोर आहे अॼु जेकॾहिं असां ॻाल्हि था कयूं त सभिनी खे ख़बर आहे हाणे तव्हांखे उन ॾींहुं हिकिड़ी मिसाल ॾियां त बर्तानिया जी वज़ीर आज़म 45 ॾींहं में इस्तीफ़ा ॾेई छॾी त मां जेको आहे उहो महांगाई खे कंट्रोल कान करे महांगाई ॾिसो इकोनॉमी तौर ते लंदन केतिरो मज़बूत आहे बर्तानिया पर जमाली साहब तव्हां उन लीडर जी ग्रेस बि त ॾिसो न अची करे मञे पई त मां जेको आहे 45 ॾींहं में महांगाई ते कंट्रोल न करे सघी त हुन अख़लाक़ी तौर ते रिज़ाइन करे छॾियो त मां मैंडेट वठी आई हुयसि ऐं उन ते मां कमु न करे सघियसि त रियाज़ मां रिज़ाइन थी कयां हाणे उहो हिकिड़ो इकोनॉमी तौर ते मज़बूत मुल्क जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं ऐं पाकिस्तान एतिरो कमज़ोर मुल्क आहे त हिते जेको आहे एॾी जल्दी पब्लिक खे असां पहिरियों बि चवंदा रहियासीं त जेकॾहिं मुक़ाबिलो बिल्कुलु बि न करे रहियो आहियां ऐं आहे बि कान बर्तानिया ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी जो हिकिड़ो मुक़ाबिलो आहे मसइलो इहो आहे त मां सिर्फ़ु इहो पियो चवां त हुते बि महांगाई जो जेको तरीक़ेकार आहे उहो एतिरो आहे जो तव्हांजा वज़ीर आज़म पाण 45 ॾींहं में इस्तीफ़ा थी ॾे वरी बि तव्हांखे आउं ॿुधायां त पाकिस्तान जी छो जो पंहिंजी असांजी ग्रोथ सुठी आहे हे त मींहं ऐं जे करे सैलाबनि जे करे असां वटि काफ़ी मसइला थी विया न त असांजी एग्रीकल्चर माशाल्लाह तमामु स्ट्रॉन्ग हुई असां सुठो अचीव करे वञूं हा पर ॾिसो कुझु फ़ैसिला ज़ाहिर आहे अलाह खे करणा आहिनि कुझु माण्हू ते हूंदा आहिनि त ज़ाहिर आहे उहे जेके फ़ैसिला मथां थी आया आहिनि उन्हनि खे त कोई रोके कान पियो सघे हाणे हीअ जेको बि थियो आहे इन में बि मां सम्झां थो अलाह जी वधीक बहितरी हुई त हाणे जेकी क्रॉप्स जे बारे में असां वटि डिटेल्स अची रहियूं आहिनि हे सोशल मीडिया जे ज़रिए कुझु मीडिया जे ज़रिए माण्हू जेको वणनि चवनि पर ग्राउंड रियलिटी आहे त इनशाला असांखे पूरो यकीन आहे त असांजी हर क्रॉप तव्हां ईंदड़ वारे ॾींहंनि में ॾिसंदव तव्हांखे बम्पर क्रॉप मिलंदी
अच्छा इन ॻाल्हि सां त माण्हू काफ़ी जेको आहे इतफ़ाक़ न कनि पिया त अहिड़ो त कुझु थींदे नज़र कोन अचे पियो। माण्हुनि खे भले चवंदो ही उहे माण्हू मां उहा ई ॻाल्हि पई कयां त माण्हुनि में जमानी साहब फ्रस्ट्रेशन इलाही आहे उन्हनि खे इहे उहे चंद calm माण्हू down आहिनि कजे। उहे चंद माण्हू आहिनि जेके मोबाइलनि ते वेही ट्विटर ते ऐं फेसबुक ते ऐं सोशल मीडिया ते रुगो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे सघनि था। ग्राउंड रियलिटी जे बारे में उनखे ख़बर न हूंदी आहे। मां जेके एक्सपर्ट सरकारी महकमा आहिनि उन्हनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त हू कुझु इलाइक़नि में छो जो जितां पाणी निकिरी चुको आहे उतां जी जेकी ज़मीन जी लेवल उन्हनि चेक कई आहे। हाणे रुगो सहूलियत ॾियण जी ज़रूरत आहे त उन्हनि खे ॿिज जी सहूलियत मिले, उन्हनि खे भाण जी सहूलियत मिले। उन लाइ मुंहिंजी इतलाह जे मुताबिक़ त गवर्नमेंट करे रही आहे ऐं अॻिले मुंहिंजे ख़्याल में 15 ॾींहंनि खां महीने जे अंदरि जेको आहे ग्राउंड ते ॿिज भाण ऐं एग्रीकल्चर जी दवाउनि जे हवाले सां मां सम्झां थो त काफ़ी हारियुनि खे ऐं आबादगारनि खे काफ़ी ख़ुशख़बरूं मिलण वारियूं आहिनि। अच्छा जमानी साहब प्रोग्राम जे आख़िर में जेको आहे इहा सुठी ख़बर बि शामिल कंदा हलंदासीं। अॼु असीं कोशिशि कईसीं कुझु ॾुखाईंदड़ ख़बरूं बि हुयूं अॼु फ्रंट पेज ते असीं जेके शुरूआत में शामिल कयूंसीं सियासी मैदान जे हवाले सां बि तव्हांखे आगाह कयोसीं त छा हले पियो। आख़िर में जमानी साहब कुझु ॾींहं अॻु जेको आहे सिंध हुकूमत ऐलान कयो आहे त जेके बि बोर्ड सबबि मुतासिर थियल घर आहिनि हुननि त ख़ैर पहिरियों चयो त हुननि ते ख़र्च करणु वञनि पिया पर बिल आख़िर उन्हनि ऐलान करे छॾियो आहे त हू 110 अरब रुपया जेको आहे हुननि वरिता आहिनि वर्ल्ड बैंक खां ऐं 220 अरब रुपया जेको आहे ॿियनि डोनर एजेंसीज़ खां वठी करे हू मुतासिर थियल जेके घर आहिनि बोर्ड सभु उन्हनि ते ख़र्च करणु वञनि पिया। पर ॿिए तरफ़ असीं ॾिसूं जमाली साहब पाणीअ वारो मसइलो अॼु ॾींहं ताईं बरक़रार आहे। अॼु बि हिकु वफ़ाक़ी वज़ीर खैरपुरनाथन शाह विया त उन्हनि जी गाॾी जेको आहे उते फासी पई। ॾिसो कुझु इलाइक़नि में अञा ताईं पाणी आहे, हिन में को शक न आहे ऐं असां पंहिंजे प्रोग्राम में इहो चई रहियासीं पहिरियों बि ऐं गवर्नमेंट पाण चई रही आहे, असां छा चई रहियासीं त 2 खां 3 महीना हिन पाणी खे निकिरण में लॻंदा जिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहे। पर काफ़ी हद ताईं असां इहो चई सघूं था त पाणी निकिरी वियो आहे। खैरपुरनाथन शाह ॾाढो अफेक्टेड आहे उन जे लाइ त थोरो अॻियां अचणु खपे हुकूमत खे। ज़ाहिर आहे उहो मच्छर जे पाणी सां घणो थी वियो आहे। बहरहाल उते जो बिल्कुलु तमामु हालत बुरी आहे जमाली तकलीफ़ साहब में आहिनि, दुख में आहिनि, उहो असांखे उन्हनि सां पूरी हमदर्दी आहे। पर मां ओवरऑल मेजॉरिटी ऐं सॼी सिंध जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त काफ़ी हद ताईं पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां निकिरी चुको आहे। कुझु इलाइक़नि में बिल्कुलु बदसूर मौजूदु आहे जंहिं ते ज़ाहिर आहे हुकूमत बि कोशिशि करे रही आहे ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त वर्ल्ड बैंक खां ऐं एशियन डेवलपमेंट बैंक खां हिननि सिंध हुकूमत डायरेक्टली टोटल 303 अरब रुपया हिननि जा थियनि पिया जेकी ख़र्च करणु वञनि पिया। करण में ही कामयाब थी विया आहिनि। मां इन करे चई रहियोसि त अॻिले महीने ॿिनि में तव्हांखे इन्हनि शयुनि में सिंध जे अवाम खे बि वॾी ख़ुशख़बरियूं मिलण वारियूं आहिनि। हिननि जी एग्रीकल्चर जे हवाले सां उहे जेके वीचारा मुतासिर थिया आहिनि बारिश ऐं सैलाब जे करे उन्हनि जे हवाले सां हिननि खे काफ़ी ख़बर अची वई आहे त जेके मामूली मुतासिर थियल घर आहिनि उन्हनि खे हिननि 1 लख जो ऐलान कयो आहे। टाइम लॻंदो आहे ज़ाहिर आहे पहिरियों छो त उन्हनि माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां महफ़ूज़ मुक़ामनि ते मुंतक़िल कजे। वरी तव्हां विच में ॾिठो त बीमारियुनि जे हवाले सां केॾो जेको आहे तूफ़ान पखिड़ियल हुयो उन में काफ़ी बीमारियूं त हाणे अञा ताईं जारी वरी बि कंट्रोल नज़र अची रहियो आहे। रड़ियूं हुयूं पर उन में काफ़ी हद ताईं तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। अहिड़े तरीक़े सां टियों फेस आहे उन्हनि जी रिहेबिलिटेशन जो मां सम्झां थो ऐं मूंखे त पूरी उमेदु आहे जेके सरकारी जंहिं स्पीड सां असां कमु ॾिसी रहिया आहियूं मूंखे पूरो यकीन आहे त अॻिले 2-3 महीननि खां पोइ काफ़ी हद ताईं मुख़्तलिफ़ मामलनि में बहितरी ईंदी। ठीकु आहे। बहरहाल सिंध हुकूमत जेको ऐलान करे चुकी आहे त जेके मामूली मुतासिर घर आहिनि उन्हनि खे 1 लख किस्तुनि जे हवाले सां जेको आहे जारी कयो वेंदो जॾहिं त जेके मुकमल तौरु तबाह थियल आहिनि घर उन्हनि खे 3-3 लख जारी कया वेंदा। सो उमेदु कयूं था त हू पंहिंजी इमदादी सरगर्मियुनि खे जारी रखे ऐं कंहिं हिकु प्रॉपर सॉल्यूशन सां गॾु अचे त जीअं वरी अहिड़ियूं आफ़तूं अचनि त उन्हनि जे लाइ बाक़ाइदा हू प्रिपेयर्ड रहनि। सो इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।